Calculate each of the following quantities. Number 1 is number of moles in 6.4 gram of SO2, and number 2 mass in grams of 4.5 moles of ethyne C2H2. हाणे ॿिन्ही में साॻियो फार्मूला इस्तेमालु थींदो। हाणे नंबर 1 पहिरियां था कयूं सॉल्यूशन। नंबर 1 हाणे नंबर ऑफ मोल्स फाइंड करना है। नंबर ऑफ मोल्स के एन सां बि रिप्रेजेंट कंदा आहियूं पाण। नंबर ऑफ मोल फाइंड कयो, उन सां गॾु गिवन मास उहो आहे पाण 6.4 ग्राम ऐं मोलर मास थोड़ो डायरेक्ट लिखूंसि था। मोलर मास ऑफ SO2, सल्फर जो मास आहे 32 एटॉमिक मास, ऐं ऑक्सीजन जो एटॉमिक मास आहे 16 इंटू 2 इहो थी पवंदो 32, ही बि 32, ॿई प्लस कयो त जवाबु थींदो 64 ग्राम पर मोल, मोलर मास। and number of moles equal to given mass upon molar mass, and given mass है अपन जो 6.4 and molar mass रहूँगा 64, यो आंसर थी वेंदो 0.1 मोल। हाणे पहिरें जो आंसर ठही पियो त नंबर ऑफ मोल्स of 6.4 gram of SO2 equal to 0.1 mole. This is answer. इन जो वरी ॿियो हिसो आहे मास इन ग्राम्स ऑफ 4.5 मोल्स ऑफ इथाइन। साॻियो फार्मूला आहे। हाणे हिते नंबर ऑफ मोल्स मिलियल आहिनि, एन मिलियल आहे 4.5 मोल। एन इज द नंबर ऑफ मोल। मोलर मास ऑफ इथाइन, हिते रखूंसि था मोलर मास ऑफ C2H2। नंढो फार्मूला आहे, डायरेक्ट लिखी सघूं था। कार्बन जो मास आहे 12, हिते डबल आहे थींदो 24, ऐं हाइड्रोजन जा 2, छो त हाइड्रोजन जा 2 एटम, हर हिक जो मास 1, वही थींदो ॿिन्ही जो 24 ऐं 2 26, थींदो 26 ग्राम पर मोल। हाणे गिवन मास फाइंड करिणो आहे पाण खे, त घणो मास मिलियल हो। साॻियो फार्मूला इस्तेमालु कंदे गिवन मास अपान मोलर मास। जेकॾहिं हीअं लिखूं गिवन मास अपान मोलर मास इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स। ॻाल्हि साॻी आहे, साॻे फार्मूला खे असां उल्टो करे लिखियो आहे। हाणे मोलर मास खे होॾां खणी वञूं, एन सां मल्टीप्लाई कंदो त गिवन मास विल बी इक्वल टू एन इंटू मोलर मास। मोलर मास हिते डिवाइड थो करे त होॾां वञी मल्टीप्लाई करेसि। हाणे एन मिलियल आहे 4.5 ऐं मोलर मास 26, इनखे मल्टीप्लाई करे त आंसर थी वञे 117 ग्राम। आंसर खे हिकु दफ़ो ॿीहर लिखूं, मास इन ग्राम्स ऑफ 4.5 moles of ethyne is equal to 117 ग्राम। इहो आंसर आहे।